साईं नज़म आहे दोदे सुमरे पस मंदर में जेको लिखियल आहे हज़ारे दौर दोदन खे जीअण जी जाग सां आहिनि चनेसर चुप जी चादर अञा वेढ़ियो सुता पिया आहिनि कुबे तां कंध खणी अक्सर अकेलो चंड चोॾीअ जो निहारे थो नरेड़ीअ में मछेरो रछ पियो लाहे घुमी सभु गस ॿेड़ीअ में उम्हाटियल मट जहिड़ी हूअ मुहाणी ॼण का मोखी आ उरा उबॾे उभा करियो तॾीअ ते जा सुती पई आ मोहबत जी सॼी मंथर ॾिसण सां ई ॿुॾी वई आहे वाह 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 कई ख़दशा ख़यालनि में अचानक उभरिया आहिनि कंधीअ ते कांह वांगर से सॼा निसरी पिया आहिनि छपे लोहार बि वेठो हा चाढ़े रुक जो पाणी अञा के गुर्ज़ ऐं भाला धमण सां गॾु धगे पियो थो कंहिं खूनी दौर जो खंजर रड़ीअ रण उथियो आहे दगन तां धूड़ उॾरी आहे दरावड़ नसल सारे जूं निगाहूं छिरकियूं आहिनि तबल आहिनि उथी बुरिया मिटीअ जा कोट हिन किरिया समूरी राति रूपा जी कजल बणिजी कुठी आहे टुटाहन शोर जा शीशा धड़नि ते धड़ किरिया आहिनि वाह वाह टुटाहन शोर जा शीशा धड़नि ते धड़ किरिया आहिनि छॾे कई ढाल जा ढकणा मैदाननि ॾे मिड़िया आहिनि उथी लश्कर सां गॾु खिलजी जॾहिं तलवार ताणी आहे त बागुल जे बि संदरे मां का जागी पई मियाणी आहे वाह विढ़े पई जा विखूं बणिजी दरिया जूं ॼण तुखूं बणिजी वतन जी वार सिजे लहे अञा वेसाह जीअरो आहे सिसीअ में साह जीअरो आहे जेसीं भूंगर भुरिया नाहिनि ऐं धरतीअ ते किरिया नाहिनि तेसीं के ई चनेसर पिया कफ़न थींदा दफ़न थींदा ॿुधी छॾ वक़्त जा वाइज़ इहो बि फिलण अजायो आहे असां हिन देस जी धुन ते रुॻो हिकु गीत ॻायो आहे ग़ुलामीअ खे लॼायो आहे रुअण जा रंग छा ॾींदे असांजे तूं रवाजनि खे हज़ारे दौर दोदन खे वॾी ललकार सां आहिनि तिखी तलवार सां आहिनि वाह वाह ब्यूटीफुल ब्यूटीफुल